नाज़रीन, सॼी सिंध जी भिटशा में भी आज़ादारी जो सिलसिलो जारी है। अंजुमन शिया हैदर करार खंदक कमेटी पारां टांडन ते मातम जो एहतमाम कयो वियो। उन हवाले से रिपोर्ट कयो है मुस्तकीम समूह। मुहर्रम अल हराम दौरान भिटशा में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। अंजुमन शिया ने हैदर करार खंदक कमेटी तरफां काफ़िले के सालार सैयद फ़कीर अली शाह की अगवानी में बात मातम जो एहतमाम किया वियो। बात मातम लाए 24 फुट डिगी और 2.5 फुट वेकरी खंदक खोटे उन में 80 मण काठ बारे टांडन में तब्दील किया वियो। बात मातम में शिरकत लाए समीर सिंध में हज़ारे मोमिन शिरकत कई और बात मातम करे असीरान करबला के पुरसो ॾिनो। सैयद ज़मीर हुसैन शाह की रिवायत मूजिब सबका अवल 7 दुल्हन जा नाला कुड़न वसीले कढिया विया, जिन सबका पहिरीं बात मातम कयो। जंहिंखां पोइ तमाम मोमिनीन या हुसैन जी सदाउन सां पेरे उगाड़े बात मातम करे टांडन के पंहिंजे पेरन सां खाक में तब्दील करे छॾियो। 2 ॾींहं 3 ॾींहं लॻंदा आहिनि पिंजरे वधण में ऐं 100 मण काठ ॿारींदा आहियूं। सुबुह खां वठी ॿरण चालू थींदो, पोइ 7 दूल्हा जेके आहिनि से पाए के पैमाल कंदा आहिनि, उन खां पोइ मोमिननि खे छॾियो वेंदो आहे। पंहिंजो अलम बरामद कयो वेंदो आहे। आबे ज़मज़म जे पाणीअ सां कल्स मुबारक ते हारियो वेंदो आहे, जंहिंजी आबे ज़मज़म जो पाणी इन्हनि टांडन मुबारक ते किरंदो आहे ऐं सॼो ॾींहुं सूर्य रहमान जी तलावत हलंदी आहे। उन खां पोइ राति जो 12 बजे जॾहिं अलम बरामद थी वेंदो आहे त असांजा 7 दूल्हा ऐं 7 जेके नाइब आहिनि उहे कूड़नि जी पर्चिन में जेके अंजुमन जा मेंबर आहिनि उन्हनि में हिकिड़ो कूड़ा निकिरंदा आहिनि। पोइ जेके ख़ुशनसीब दूल्हा हूंदा आहिनि उहे सिलेक्ट थींदा आहिनि। पहिरीं 7 दूल्हा, उन खां पोइ 7 नाइब, उन खां पोइ जेके सिंध में कुंड कुर्छ खां जेके मोमिन शरीक थियनि था हज़ारनि जी तादाद में अची पंहिंजे पेरनि मुबारकनि सां हिन टांडन खे पामाल कंदा आहिनि। बाहि जेको जेका चर खोटींदा आहियूं उहा 24 फुट जी हूंदी आहे ऐं उन जो काठ आहे जो तक़रीबन 90 या 100 मण असीं ॿारींदा आहियूं। जेको आहे सुबुह जो 10-11 बजे ॿारींदा आहियूं, राति जो 1 बजे ताईं उनखे ॿारींदा आहियूं। 1 बजे खां पोइ मातम शुरू थींदो आहे। बाहि जे मातम की निगरानी लाइ पुलिस ऐं रंजस के जवाननि तरफां सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। पुलिस तरफां बाहि जे मातम में दाख़िल थींदड़ रस्तनि ते रुकावटूं रखी सख़्त चेकिंग बैदि माण्हुनि खे बाहि जे मातम में शिरकत लाइ छॾियो वियो। कैमरामैन अख्तर अली सां गॾु मुस्तकीम समूह, आवाज़ न्यूज़ भिटशा।